Hi guys, my Institute of Sindhology जेको आदिपुर गांधीधाम कच्छ में बेस्ड आहे उन जे ॿाहिरि आहियां। असांजे सिंधियत जा असली हीरा उन लाइब्रेरी में आहिनि, उन इंस्टीट्यूट में पिया आहिनि। अचो असां हलो इंस्टीट्यूट जे अंदरि। मूंखे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो टूर करायो मुकेश तिलोकानी सर, जेके इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा लाइब्रेरियन आहिनि। एंड हाणे इन वीडियो में मां तव्हांखे टूर कराईंदीमांव। बट बिफोर वी बिगिन इहो वीडियो चालू करण खां अॻु मूंखे तव्हांखे कुझु ॿुधाइणो आहे। डिपेंड्स तव्हां किथे रहंदा आहियो उन देश उन शहर जे मथां। बट मुंहिंजो सुठो नसीबु रहियो आहे कि मूंखे अलॻि अलॻि लाइब्रेरीज़ में वञणु मिलियो आहे दुनिया जे। एंड मुंहिंजो इहो एक्सपीरियंस रहियो आहे ब्रिटिश लाइब्रेरी, जेकी लंडन में आहे मुंहिंजी फेवरेट लाइब्रेरी। ब्रिटिश लाइब्रेरी चओ, सेंट ज़ेवियर्स जी लाइब्रेरी जंहिंमें मां पढ़ाई कई आहे, एंड इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी लाइब्रेरी। फॉर एग्ज़ाम्पल इहे टे लाइब्रेरीज़ मां तव्हांखे कंपेरिज़न सेक लाइ खणा थी। मूंखे तव्हांखे इहो चवणो आहे कि जेतिरो असां सिंधियुनि में ॾेखारो आहे न, उनजो हे एग्ज़ैक्ट ऑपोज़िट आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी। एॾो बेसिक ब्यूटिफुल ठहियलु आहे, ऑफकोर्स जाम क्लैनलीनेस आहे, बट जेतिरियूं ॿियूं लाइब्रेरियूं ईअं कांच जूं ठहियलु आहिनि, सॼो सिस्टम उन्हनि जो यू हैव टू ऑर्डर ॿ टे ॾींहं अॻु ब्रिटिश लाइब्रेरी में एंड पोइ बुक ॾींदा एंड दैट्स इट। उहो न आहे। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे लाइब्रेरी जे अलावा जेके उतां जा माण्हू आहिनि, जेको स्टाफ आहे, उहे एॾा हेल्पफुल आहिनि, एॾा सुठा आहिनि। एंड सभिनी खां मुंहिंजो फेवरेट पार्ट, दुनिया जूं सभु लाइब्रेरीज़ हिकु पासे, इवन ब्रिटिश लाइब्रेरी एंड सिंधोलॉजी जी लाइब्रेरी हिकु पासे। छाकाणि त इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी ख़ाली लाइब्रेरी या ख़ाली इंस्टीट्यूट कान्हे रिसर्च जो, बट इट इज़ सो मच मोर। उतां जा माण्हू, मूंखे एॾो प्यार मिलियो एंड आई एम श्योर कोई बि उते वेंदो हूंदो उन्हनि खे इहा ई फीलिंग मिलंदी हूंदी। मुंहिंजो फेवरेट पार्ट इहो आहे उन इंस्टीट्यूट जो कि तव्हांखे सिंधी ॿोली ॿुधणु मिलंदी सभिनी हंधि, आदिपुर शहर में बि बट ऑल्सो इंस्टीट्यूट में बि। एंड जेके बि बुक्स मां पुछां पई दादा खां, साहिब दादा खां कि इहे अथव उहो अथव, बिकॉज आई लव बुक्स। सभु बुक्स त हुयनि, बट ऑल्सो उन सां गॾु जेके डिस्कशन्स पियूं थियनि असांजूं, जेके मूंखे ॻाल्हियूं पिया ॿुधाइनि उन्हनि जे बारे में। 100 साल अॻु जो शाह अब्दुल लतीफ़ साहिब जो रिसालो पियो अथनि उन्हनि वटि। माना वाकई में ॾाढो ब्यूटिफुल इंस्टीट्यूट आहे। हिन इमारत जे अंदरि हलण खां अॻु मां हिन आर्किटेक्ट जे बारे में ॻाल्हाइण थी चाहियां। द इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, जेको इन सां लॻोलॻि साधू हीरानंद नवलराय अकेडमी स्कूल आहे उहो, ऐं जेको मां तव्हांखे मलीर ॿुधायोमांव जिते सभु सिंधी स्कॉलर्स ऐं सिंधी लेखक गॾिजी रहंदा आहिनि ॻोठ वांगुरु, उन मलीर जे ॻोठड़े जो प्लैनिंग इहो सभु साहिब बिजानी दादा कयो आहे। साहिब बिजानी दादा बाय प्रोफेशन आर्किटेक्ट हुया दिल्ली में। साहिब बिजानी दादा पंहिंजो सभु प्रोफेशनल कमु छॾे करे सिंधियत खे अर्पण कयूं पंहिंजी लाइफ। उन्हनि इहा इमारत, स्कूल ऐं मलीर सॼो इन्हनि जो नक्शो ठाहे करे पाण बीह करे सभु ठारायूं इमारतूं। मूंखे इन लेआउट जी इहा ॻाल्हि वणंदी आहे कि जाम इहो खुलियल खुलियल लॻंदो आहे, जाम रोशनी हुई इंस्टीट्यूट में। असां त डे टाइम में हुयासीं ऑब्वियसली, 10 to 8 जेके इंस्टीट्यूट जा टाइमिंग्स आहिनि उन महिल जाम ईअं हैप्पी फीलिंग पई अचे, जाम रोशनी, जाम हवा, त ॾाढो सुठो लेआउट आहे। त हिन आलीशान ऐं सुहिणी हिकदमि ख़ूबसूरत इमारत एॾी मस्तु ठाहिण लाइ साहिब दादा खे वॾियूं वाधायूं। असांजे सिंधियत जा असली हीरा उन लाइब्रेरी में आहिनि, उन इंस्टीट्यूट में पिया आहिनि। अचो असां हलो इंस्टीट्यूट जे अंदरि। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे गिरण खां अॻु ई तव्हांखे हिकु साइड सिंधी लिपीअ में मिलंदव, जेके जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहो लिखियलु मिलंदव, ऐं हिकु साइड इंग्लिश में जेके जेके इंस्टीट्यूट जे अंदरि डिपार्टमेंट्स आहिनि उहो।
जीअं ई असां इंस्टीट्यूट में घिरंदासीं ॾाढो वॾो सेंट्रल हॉल आहे जेको डबल हाइट जो आहे. हिकिड़ो ग्राउंड फ्लोर आहे इंस्टीट्यूट जो, हिकिड़ो फर्स्ट फ्लोर आहे. हुन सेंट्रल हॉल में नंढा नंढा प्रोग्राम्स कंडक्ट थींदा आहिनि जिते नंढी ऑडियंस ईंदी आहे. सेंट्रल हॉल मां ई अलॻि अलॻि डिपार्टमेंट्स लाइ अलॻि अलॻि ऑफिसिस लाइ रस्तो आहे, बट उहे सभु रस्ता गॾु अची सेंट्रल हॉल में था मिलनि. ओके, हाणे मां कोशिशि कंदमि कि तव्हांखे इहो हिकदमि रियल लाइफ जो टूर लॻे. असां तव्हांखे वठी वेंदासीं, मां थोरी पुठियां म्यूज़िक रखंदीमांव, बट प्लीज़ इमेजिन कजो कि तव्हां इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी घुमो था. विच विच में मां अची करे तव्हांखे एक्सप्लेन कंदमि किथे छा आहे, बट ट्राई एंड एक्सपीरियंस. ओके, इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में तव्हां पाण घुमो था ईअं इमेजिन कजो. त जीअं ई असां सेंट्रल हॉल मां लेफ्ट खणंदासीं, अकाउंट्स डिपार्टमेंट आहे हिकु रूम में, एंड उते ई डायरेक्टर साहब जो बि टेबल आहे जिते लक्ष्मी दादा अॻे वेहंदा हुया. ऑल्सो मां हिते तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां कि लक्ष्मी दादा जी ऑफिस एंड ॿियनि माण्हुनि जी ऑफिस जंहिं महिल मां उते वयमि 2 साल अॻु, हे उन महिल उते ईअं सेटअप हुयो. हाणे जो आई एम नॉट श्योर कहिड़ो आहे, बट ऑल्सो डायरेक्टर्स जेके आहिनि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा जॾहिं खां एस्टेब्लिश थिया अलॻि अलॻि रहिया आहिनि. मां जंहिं महिल वयमि त साहिब विजानी दादा डायरेक्टर हुया, बट आई जस्ट वॉन्ट टू क्लैरिफाई कि यू नो माण्हुनि जूं पोज़िशन्स एंड माण्हू चेंज थींदा रहंदा आहिनि ऑफकोर्स विथ टाइम. मां जेको तव्हांखे वीडियो में ॾेखारियो थी मां उहो उन वक़्त जो सच अथव. असांजा दादा लक्ष्मी खिलाणी जेका पहिरीं सिंधोलॉजीअ जा डायरेक्टर हुआ, त हिननि जी सेक्टर. उन खां पोइ मूंखे मुकेश सर ॾेखारनि था जेको 25 साल थिया हुआ इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे सेलिब्रेशन खे. उन जा पोस्टर्स लॻल आहिनि. त पुष्पा दी हिते कंप्यूटर जो कमु कंदा आहिनि, बट फर्स्ट फ्लोर ते बि हिकिड़ी कंप्यूटर लैब आहे, उते बि असां अचूं था. तव्हां हिते घणनि सालनि खां कमु कंदा? मां हिते 25 सालनि खां कमु कंदी आहियां. जेके बि रचना जी निकिरनि, बुलेटिन निकिरंदी आहे या एक्स्ट्रा कमु बुक्स निकिरनि, उहे सभु पढ़नि मां कंदी आहियां. ओके, त तव्हांजो DTP जो कमु? जी. ओके, थैंक यू. ग्राउंड फ्लोर ते हिकिड़ो अकाउंट्स जो रूम, उन खां पोइ DTP जो रूम, उन खां पोइ ॿिए रूम में सतीश रोहिरा दादा विहंदा आहिनि जिन सां तव्हां हिन सीरीज़ में मिलंदव. उते ई सीमा गुरनानी दी बि विहंदा आहिनि जेके उन्हनि जा असिस्टेंट आहिनि, ॾाढो कमु कंदा आहिनि. एंड हरी दिलगीर साहब जा धीअ आहिनि, उन्हनि सां बि तव्हां हिन सीरीज़ में मिलंदव. हिते डॉक्टर सतीश कुमार रोहिड़ा विहंदा आहिनि ऐं हीउ विभाग उन्हनि जे अंदर में हलंदो आहे. हिते डिक्शनरी तयारु थी रही आहे, ॿिया केतिरा किताब तयारु थींदा आहिनि, त उनजी सॼी नज़रदारी डॉक्टर सतीश कुमार रोहिड़ा कंदा आहिनि. त हे हुयो जीअं इंस्टीट्यूट में घिरूं था लेफ्ट साइड जा रूम्स डिपार्टमेंट्स. हाणे राइट साइड में पहिरियों कमरो आहे रिसेप्शनिस्ट जो, ऐं उतां असां अञा अंदरि वेंदासीं त रिकॉर्डिंग रूम आहे. अचो हाणे असांजी ऑफिस तव्हांखे ॾेखारियूं. हीअ असांजी ऑफिस आहे. सॼो कमकार हिन छाया मेघाणी संभाले थी. जेका बि असांजा ईमेल्स करणा हुजनि, लेटर्स टाइप करणा हुजनि. हेलो. घणनि सालनि खां हिते कमु कंदा आहियो? मूंखे हिते 2 साल थिया आहिनि कमु कंदे. अचो, हीअ असांजो ऑडियो वीडियो रूम आहे. हिन में रजनी सावलानी कमु करे रही आहे. हाय रजनी. हाय. छा कमु कंदा तव्हां? फ़िलहाल असां हींअर मोहन गयानी जी जो बुक कंपोज़ करे रहिया आहियूं. ओके, कहिड़ो बुक? हिकिड़ो ट्रांसलेशन पिया कनि इंग्लिश मां सिंधी. ओके, थैंक यू. ऐं जंहिं महिल मां वयमि त हो दी उन महिल मोहन गेहानी दादा जो हिकिड़ो बुक ते कमु पिया कनि. उहो ई ऑडियो वीडियो रूम बि आहे, उन में ई ट्रांसलेशन्स बि थींदियूं आहिनि.
उन खां पोइ अंदरां ई बुक स्टॉल जो बि रस्तो आहे, जाम किताब पिया हुया हुते, बुक स्टॉल खां वधीक मूंखे बुक स्टोर पियो लॻे ऐं ॾाढो मज़ो पियो अचे। उते CDs बि हुयूं, सिंधी रिकॉर्ड्स बि पिया हुया, बेसिकली जाम मस्त रूम। अचो त मां तव्हांखे हाणे सिंधोलॉजी पब्लिकेशन ॾेखारियां। असांजी सिंधोलॉजी जुदा जुदा साहित्य जा किताब छपाए थी। हुन खां सवाइ इहे क्वार्टरली मैगज़िन रचना मैगज़िन आहे। हाणे ग्राउंड फ्लोर ताईं 2 तरीक़ा आहिनि फर्स्ट फ्लोर ते वञण जा, ॿिनी साइड खां ॾाकणो आहिनि। जीअं ई मथे हलूं था उतां मस्त सॼो व्यू ॾिसण ईंदो आहे। फर्स्ट फ्लोर जे इनर सर्कल मां सॼो मस्त ॾिसण ईंदो आहे व्यू, ऐं उन इनर सर्कल खे बि सॼो डेकोरेट कयल आहे। हाणे असां हलूं था हिकदमि सुहिणे सदोरे बेस्ट फेवरेट रूम में, लाइब्रेरी। 40,000 खां मथे किताब आहिनि इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे लाइब्रेरी में, हिंदी, इंग्लिश, सिंधी इन्हनि भाषाउनि में, ऐं चङा किताब स्टोरेज में बंदि पिया आहिनि छाकाणि त रखण जी जॻहि कान्हे। एंड एॾी सुठी लाइब्रेरी आहे, उतां लाइब्रेरियन एॾा सुठा आहिनि, मुकेश सर एंड साहिब दादा द हेड। ओ माय गॉड, तव्हांखे जेको किताब खपे, जेकी इंफॉर्मेशन खपे, एब्सोल्युटली सभु कुझु मिलंदो हुन लाइब्रेरी में एंड लाइब्रेरी जे माण्हुनि में। एंड लक्ष्मी दादा जेके डायरेक्टर हुया इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा, उन्हनि चयो कि जंहिंमहिल हो आदिपुर आया उन्हनि खे कोई बुक न हूंदो हुयो। जेकी बि अॼु इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी लाइब्रेरी आहे, सभु साहिब दादा जे करे आहे। उन्हनि एॾा बुक्स जमा कया आहिनि, एॾो लाइब्रेरी खे स्ट्रॉन्ग ठाहियो अथऊं। तव्हांखे जेको पर्चो खपे, पर्चो माना एडिशन, जेको पर्चो खपे, जंहिं मैगज़ीन जो, जंहिं सिंधी किताब जो, जंहिं बि सिंधी जर्नल जो, सभु इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में मिलंदा। एंड आई एम वेरी प्राउड ऑफ दैट लाइब्रेरी। मूंखे पर्सनली रिसर्च लाइ एॾी कमु आई आहे उहा लाइब्रेरी। एंड पढ़ी ॿुधाईंदा आहिनि मूंखे सिंधी लिखणु पढ़णु सॼी असली सिंधी न ईंदी आहे, बट हो मूंखे पढ़ी ॿुधाईंदा हुया। एंड जाम सुठो वक़्तु आहे। जेके सिंधी लिखणु पढ़णु न बि अचे न, बट सिंधियत जो शौक़ु हुजे, बसि ख़ाली उते वञी रहे थोरा ॾींहं, मज़ो ई मज़ो आहे। लाइब्रेरी खां पोइ असां हलूं था एग्ज़िबिशन एंड म्यूज़ियम हॉल में। अगेन माई फेवरेट, छाकाणि त उते सभु कुझु असांजे पुरखनि जो पियो आहे एंड जाम सुठी तरह मेंटेन कयो वियो आहे।
हिते मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां कि हीअ जेकी बि तव्हां फुटेज ॾिसो था इहा असां जाम देरि राति जो शूट कयो हुई, सुठी रोशनी न हुई इन करे ईअं, बट जंहिंमहिल नेचुरल लाइटिंग में ॾिसंदव ॾाढो सुठो पियो लॻे, छाकाणि त असांखे टाइम जाम घटि पियो, इन करे अलॻि अलॻि टाइमनि ते शूट करिणो पियो, फ़ोन जी टॉर्च ॿारे करे शूट करिणो पियो। बट मुंहिंजी इहा दिलि हुई कि मूंखे साहिब दादा सॼो एक्सप्लेन कनि इहो एग्ज़िबिशन हॉल, छाकाणि त हिकु हिकु फ़ोटो उते साहिब दादा पाण हयो अथऊं सिलेक्ट करे। एंड हिन वीडियो में तव्हां सभु न ॾिसी सघिया आहियो छाकाणि त असांजी बैटरी पूरी थी वई कैमरा जी, बट बेसिकली अवल ख़ैर मुंहिंजी इहा आश दिलि जी विश आश आहे कि साहिब दादा असांखे पाण टूर कराइनि, हिकु हिकु फ़ोटो जे पुठियां मीनिंग एक्सप्लेन कनि, त अवल ख़ैर आई होप उहो थींदो। एग्ज़िबिशन हॉल जाम मस्तु हुयो, जाम सुठा फ़ोटो लॻल हुआ, स्पेशली साहित्यकारनि जा, एंड जाम कुझु जेको असां हिन वीडियो में न विझी सघियासीं छाकाणि त शॉर्टेज ऑफ टाइम एंड रिसोर्सिस। उहो एग्ज़िबिशन म्यूज़ियम साहिब दादा जे मम्मी जे नाले सां ठहियलु आहे, सरस्वती म्यूज़ियम एंड चित्रशाला। उन जे अंदरि आर्टिफैक्ट्स, कपिड़ा, आर्टिफैक्ट्स जे अंदरि ई ईंदा आहिनि, कपिड़ा, बासण, स्टैच्यूज़, सील्स सिंध जूं, जाम कुझु डिस्प्ले में पियो आहे। बट ऑल्सो उन्हनि मस्त फ़ोटोज़ हणी रखिया आहिनि ऑफ डिफरेंट पर्सनैलिटीज़ जंहिं सिंधियत लाइ कमु कयो आहे। हे सभु कुझु प्रॉपरली ऑर्गनाइज़ड लॻो पियो आहे। एंड अचो तव्हांखे ॾेखारियां। लाइब्रेरी जे ऑपोजिट दस्तावेज़ डिपार्टमेंट भी आहे। दस्तावेज़ माना डॉक्यूमेंटेशन सेंटर। उन में ओड़ा चङा डॉक्यूमेंट्स पिया आहिनि, इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट्स जिन खे ॾाढो संभाले रखणु ज़रूरी आहे एंड डिस्प्ले जी ज़रूरत कान्हे छाकाणि त दादा खे सभु ख़बर आहे। एंड ऑल्सो लाइब्रेरी में भी सब रिकॉर्ड्स पिया आहिनि। जीअं कि मां पहिरों ॿुधायोमांव, स्टोरेज स्पेस इशूज़ जे करे लाइब्रेरी में सब कुछ डिस्प्ले ते न रखी सघिबो आहे, त डॉक्यूमेंटेशन सेंटर भी जाम सुठो हुयो। डॉक्यूमेंटेशन सेंटर जे अलावा हिकिड़ो कंप्यूटर रूम भी हो जिते पूनम दीदी कमु कंदा आहिनि, रेगुलरली मुंहिंजे ईमेल्स खे रिप्लाई कंदा आहिनि। कंप्यूटर रूम जी फुटेज कान्हे, आई एम सॉरी, मूंखे निकिरणो हुयो लास्ट ॾींहं ते जाम प्रेशर हुयो त उन रूम जी फुटेज रहिजी वई, बट यू गेट एन आइडिया। लाइब्रेरी जे हिकु साइड खां निकिरंदासीं त उते साहिब दादा जी भी ऑफिस आहे, आई एम सॉरी उन जी फुटेज बि न आहे, बट उते वेही करे असां जाम कचहरियूं कयूं। एग्ज़िबिशन रूम एंड लाइब्रेरी जे विच में हिकिड़ो वॾो सेमिनार हॉल आहे जंहिंमें 250 माण्हुनि जी कैपेसिटी आहे। असांजो जेको साहित्य अकादमी जो सेमिनार थियो उहो उते ई थियो हुयो। उते ई सभु वॾा वॾा प्रोग्राम्स, फंक्शन्स जेके ऑर्गेनाइज़ थींदा आहिनि उहे उते ई कंडक्ट थींदा आहिनि एंड उते ई असांजो टूर बि पूरो थियो। एंड इहो सेमिनार रूम राम बख्शानी दादा जे मम्मी जे नाले ते आहे, ईश्वरी जीवत बख्शानी हॉल। पर इन अलावा हिकिड़ी ॾाढी मस्त खुलियल वॾी बैल्कनी आहे, जाम सुठी बिल्डिंग जी प्रिमाइसिस आहिनि। ऑल्सो इन इंस्टीट्यूट जे पुठियां ई साधु हीरानंद नवल राय अकेडमी आहे। इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे प्रिमाइसिस में इहो सिंधी स्कूल आहे जेको असांजो सेंट्रल हॉल आहे जितां गिरंदा आहियूं, उन उतां ई एंट्रेंस आहे पुठियां खां। आई होप तव्हांखे इहो टूर वणियो। कॾहिं बि तव्हांखे लाइफ में मौक़ो मिले त प्लीज़ इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में ज़रूरु वञिजो। मुंहिंजो पर्सनली इहो मंदरु आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। आई होप मां थोरो आदिपुर खां अॻियां रहंदी हुजां त मां डेफिनेटली वधीक वञां। ॾाढी दिलि थींदी आहे कि आदिपुर में वञी रहां, सॼो ॾींहुं इंस्टीट्यूट जे लाइब्रेरी में वियां, इंस्टीट्यूट जे स्टाफ सां ॻाल्हायां, मुकेश सर सां, साहिब बिजानी दादा सां, एंड असां लंच बि गॾु कंदा हुआसीं। त उहे मेमरीज़ एॾियूं मस्तु आहिनि, जाम ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं हुयूं, कचहरियूं थींदियूं हुयूं। साहिब दादा मुंहिंजे टीम खां पुछंदा हुआ हिन जे बारे में ख़बर अथव, हुन जे बारे में ख़बर अथव, पोइ विच में लतीफ़ साहब जा बैत ॿुधाईंदा हुया, भगत कंवरराम जा गीत ॻाईंदा हुया। आई मीन इट इज़ ब्यूटिफुल। तव्हांजो जेको सॼो एक्सपीरियंस आहे न, अगरि तव्हां हुते वेंदव त हिकदमि प्राइसलेस हूंदो, कोई हुन ते मोल ई न लॻाए सघंदासीं असां। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मिलूं था असां ॿिए वीडियो में। प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़ो बटन दॿायो, घंटी वॼायो एंड हिन वीडियो खे शेयर कयो माण्हुनि सां। लेट पीपल नो कि एॾो सुठो इंस्टीट्यूट सिंधी स्टडीज़ खे बचाइण लाइ, सिंधी स्टडीज़ खे प्रमोट करण लाइ इंडिया में आहे। थैंक यू, बाय।